नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदालूं तो खैबर लॻा आला जी पुलिस स्टेशन जे भरिसां मखदूमन जे बाग मां नामालूम शख्स जो वण में टंगियल हथ पेर ॿधल लाश हथ आयो है। मखदूमन जे बाग अंदर वण में लाश टंगियल ॾिसी माण्हुनि पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची लाश खे सरकारी अस्पताल पहुचाए, जिते बाग मां हथ आयल लाश जी सुञाणप हाला वासी हबीबुल्ला पठान वल्द हाजी मोहम्मद नूर पठान तौर कई वई है। लाश जी सुञाणप संदसि भाउ मुहिब खान पठान कई है। ॿिए पासे हाला पुलिस वधीक जांच करण में मसरूफ़ है। ॿिए तरफ़ नौजवान हबीबुल्ला पठान जे लाश हथ अचण वारे मामले जो केस दाख़िल न थियण खिलाफ वारसनि पारां पहिरीं मखदूम हाउस जे गेट अॻियां लाश रखी धरणो हणण बाद लाश खे खणी ॿीहर हाला बाईपास नेशनल हाईवे ते रखी धरणो हयो वियो। धरणे सबब नेशनल हाईवे ॿिन्ही तरफ़ बंद थी वियो ऐं रोड ते सभिनी गाड़ियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।